भिट जा भिटाई भिटते वसई ओ भिट जा भिटाई भिटते वसई मुझू तो पूजा ओ मुझू तो पूजा ओ मुझू तो पूजा भिट जा भिटाई भिटते वसई। नाज़रीन न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां खबर ईंदाल तो हज़रत शाह अब्दुल लतीफ़ बेटा रहमतुल्लाह अलैह जे 278 उर्स मुबारक जी पुॼाणी वारी तकरीब वज़ीर सकाफ़त ऐं तइलीम सिंध सैयद सरदार अली शाह दरगाह ते हाज़री परे गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी। सेक्रेटरी सकाफ़त अकबर लगारी, डीजी कल्चर अब्दुल हलीम लाशारी, डिप्टी कमिश्नर मटेरी सैयद मुर्तज़ा अली शाह, SSP आसिफ अहमद बुगियो, डायरेक्टर कल्चर शेर मोहम्मद महर ऐं ॿिया ऑफिसर मौजूद हुआ। मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर चयो त शाह अब्दुल लतीफ़ बेटाई सॼी आलम इंसानियत लाइ दुआ घुरी है। उर्स मुबारक जे मौके ते 3 ॾींहं ते तकरीबूं थींदियूं हुयूं। कोरोना सबब प्रोग्राम न थी सघिया। SOPs इख्तियार करण हुकूमत जी मजबूरी है। लखीं पांदीड़ा अचनि था, वबा जे पकड़जण जो ख़तरो हो। सखावत खाते कैफे सखावत ज़रिए 3 ॾींहं ऑनलाइन तकरीबूं कयूं। लतीफ़ एवार्ड विराइण लाइ मुख़्तसिर तकरीब बिडशा HT सोरली हाल में रखी वई है। हिक सवाल ते सैयद सरदार अली शाह चयो त PTI तहरीक इंसाफ न पर तहरीक इंतशार बणिजी चुकी है। हिननि मुल्क खे जहालत ऐं उंदाए में धिके छॾियो आहे। खेनि अवाम जी ज़रूरतुनि ऐं ख़िदमतुनि जी ख़बर ई न आहे। हिक सवाल ते सूबाई वज़ीर चयो त पीपल्स पार्टी शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो खां वठी अॼु ताईं बिडशा जे लाइ घणो कुझु कयो आहे। बिडशा पब्लिक स्कूल समेत टंडो मोहम्मद खान ऐं टंडो अलायार पब्लिक स्कूल NGV हवाले कया विया आहिनि। स्कूल जो रुकियल तेमीराती कमु जल्द शुरू कयो वेंदो। मखदूम गुलाम हैदर हाई स्कूल हालात जो बि जल्द दौरो करे सूरतहाल जो जाइज़ो वठंदुसि। मल पहलवाननि जी बेरोज़गारी जे हवाले सां सवाल ते वज़ीर सकाफ़त ऐं तइलीम चयो त रांदियुनि वारे वज़ीर सां ॻाल्हि ॿोल थी है। सकाफ़त ऐं रांदियुनि वारो खातो मुस्तक़बिल में गॾिजी प्रोग्राम कंदा त जीअं फनकारनि तोड़े रांदीगरनि जे रोज़गार जो मसइलो हल थिए। हिक सवाल ते उस्तादनि जी भर्तियुनि दौरान एजेंट माफ़िया सरगर्म थी विया आहिनि। सैयद सरदार अली शाह चयो त हिक बि अहिड़े उम्मीदवार जी निशानदेही कयो जेको पैसा ॾेई पास थियो हुजे त आऊं वज़ारत तां इस्तीफ़ा ॾेई छॾींदुसि। 46,649 उस्तादनि जी ख़ाली जायुनि ते भर्ती कई पई वञे। JST में 14,000 उम्मीदवारनि मां सिर्फ़ 1200 पास थिया आहिनि। जेकॾहिं माफ़िया एजेंट हुजनि हा त 1200 पास न थियनि हा। सेक्रेटरी तालीम जो पुट ऐं न्याणी बि फेल थी विया आहिनि। मुंहिंजे प्राइवेट सेक्रेटरी जो भाउ बि फेल आहे। चेयरमैन पीपल्स पार्टी बिलाल भुट्टो ज़रदारी मेरिट ऐं शफ़ाफ़ियत जो ख़ासि हिदायतूं ॾिनियूं आहिनि। सीटूं बचनि थियूं त उन्हनि लाइ इलेक्शन जो ऐलान करे सघिजे थो। बाक़ी कंहिंखे बि नाजायज़ फेवर न ॾिनी वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।